They are the first Sindhi comedians कपिल में. हाणे कपिल में अंदरां छा थींदो आहे भाई मूंखे राज़ जे बारे में न पुछिजो. राज़ खे मां फाश न कंदसि. घर में छा कंदा आहिनि. लेकिन हिते त धमाको मचाइण वारा आहिनि. ऐं हुननि जो नालो अॼु खां पहिरीं त होज मालो हूंदो आहिनि. अॼु खां खट्टो मीठो सिंधी कॉमेडी. त स्वागत आहे द वेरी ब्रिलियंट सुनील होटवानी and the very rocking. अरे बाप रे छा था कयो तव्हां छा था कयो. मां त बॼां थी मैम. मां तव्हां सां गॾु खाइण थी अचां. अञा त एट मां नंढड़ी आहियां. नंढड़ी 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 आहियां. अञा त एट मां नंढड़ी आहियां. सॼो ॾींहुं घर जो कमु. मूंखे सॼो ॾींहुं घर जो कमु. ॿियो कुझु आहे ज़िंदगी में. कुझु आहे ई न सॼो ॾींहुं बसि घर जो कमु. अच्छा हाणे हे ॾिसो. हे आलो टवाल सॼो ॾींहुं हिन सोफ़ा ते मों रुलंदो आहे. हे कंहिंजा कम आहिनि. मुंहिंजे घोट जा. वन एंड ओनली सुनील होतवानी. ख़बर आहे न सभिनी खे. चरियो किथां अहिड़ो नक में दम कयो अथई. अहिड़ो नक में दम कयो अथई साईं मां तव्हांखे छा ॿुधायां. तंग लॻी पई आहियां मां उन नाले सां. अहिड़ियूं अहिड़ियूं हरकतियूं कंदो आहे न. मूंखे त पंहिंजो घर जेकर सच में घर त लॻंदो ई न आहे. लॻंदो आहे धर्मशाला में रही पई आहियां. सॼो ॾींहुं कमु कमु कमु. ऐं उन जूं हरकतियूं ॿुधाईंदीमांव त तव्हांखे बि अफ़सोस थींदो. अहिड़ियूं अथसि हरकतियूं. ख़बर अथव छा कंदो आहे. जेॾीमहिल बाथरूम में वेंदो आहे न त बाथरूम में जेको आउटलेट हूंदो आहे न जिथां पाणी वेंदो आहे उनखे पहिरियों बंदि कंदो आहे. कंहिंसां जोराबनि सां. वरी उन में पाणी भरींदो आहे बाथरूम में. वरी उन में मस्तु सुम्ही करे चवंदो आहे असां मिडिल क्लास फैमिली जो बाथ टब. ऐं पोइ छा ॻाईंदो आहे. पैसो आहे पैसो आहे. इहे अथव लक्षण मुंहिंजे घोट जा. सच में तोभां मां एॾी तंग लॻी पई आहियां भाई. तव्हां सां ॻाल्हाइण बीठी रहां पोइ हेॾो कमु केरु कंदो. कमु त कयां. नंढड़ी 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 आहियां. अञा त एट मां नंढड़ी आहियां. बगड़ बम बम बगड़ बम बम बगड़ बम 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 बोले. बगड़ बम बम बगड़ बम बम बगड़ बम 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 बोले. माई कोई आए घर में. केरु आयो आहे. कोई आहे माई घर में. हिते कमु खुटे नथो. अलाए केरु केरु दर ते पिया था अचनि. केरु आहे. माई हेॾे. अरे बाबा तव्हां. कम न ईंदे पैसो पाई. माई कर भलाई कर भलाई कर भलाई. केरु आयो बाबा. हेॾा दरवेश मुंहिंजे घर ते आया आहियो. अॼु तुंहिंजे घर हिकु युग पुरुष आयो अथई. युग पुरुष. हा. अॼु त मां कुझु त सुठो थो थिए मुंहिंजी ज़िंदगीअ में. अहिड़ो महात्मा मुंहिंजे घर आयो बाबा. पुट मां तुंहिंजो बाग़ बनाइण आयो आहियां. अड़े बाबा बाग़ त कोन बणाए सघंदव तव्हां. उहो त पॉसिबल ई कान्हे न मुंहिंजी ज़िंदगीअ में. उहो जेको मुंहिंजो बाग़ आहे न उहो छा आहे ख़बर अथव. हे जेको रस्तो ठहंदो आहे डांबर न विझंदा आहिनि. उहो डांबर अथव मुंहिंजो बाग़. उनखे जेॾीमहिल खोटे कढंदव त सिर्फ़ु पथर मिलंदव. ॿियो कुझु बि न मिलंदो आहे. अहिड़ो अथव मुंहिंजो बाग़. तव्हां छा मुंहिंजो बाग़ बणाईंदव बाबा. ॾाढी दुखी थी लॻे माई. हा उहो त आहियां बाबा. जीअं न कचिरो दॿो. वञ किचिरो विझंदो वञ किचिरो विझंदो त कीअं फुंडिजी वेंदो आहे. तीअं तुंहिंजो बूथ फुंडिजी वियो अथई. अच्छा अच्छा ईअं ई छा. परेशान थी लॻे पई. हा बाबा ॾाढी परेशानी आहे ज़िंदगीअ में. मूंखे ॾाढी परेशानी थी. पर तव्हांखे कीअं ख़बर इहो. अरे असां अंतर्यामी आहियूं. अंतर्यामी जानिए अंतर घटका भाव. ॿियो छा छा ख़बर आहे बाबा तव्हांखे मुंहिंजे लाइ. पुट हेॾो युग पुरुष तुंहिंजे घर आयो आहे. अंदरि अचण लाइ न चवंदी. अचो 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 हिते हिते. कम न ईंदे पैसो पाई. माई कर भलाई कर भलाई कर भलाई वेहो कर बाबा. भलाई. बाबा ॿियो छा छा ख़बर अथव तव्हांखे. पुट जाम कुझु ख़बर आहे. मूंखे ख़बर आहे की तूं ॼाई 85 में आई पर सभिनी खे ॿुधाईंदी 90 आई. अलाए बाबा त पोलियूं थो खोले. अच्छा ठीकु आहे तव्हां सभु सही था ॿुधायो बाबा. हाणे इहो ॿुधायो मां तव्हांजी शेवा कीअं कयां. मां जेकर छा खणी अचां. तव्हांखे सीताफल खारायां या अंब खारायां या कहिड़ो फल खारायां बाबा मां तव्हांखे. अरे माई तोखे मूंखे ॾिसी करे लॻे थो मां इहे फल खाईंदो हूंदुमि. इहे फल खाईंदो हुजां त मां सिमरन आहूजा वांगुरु फिट एंड फाइन न हुजां. हा वाह पर इहे फल जेके अथई तो वटि त मां पंहिंजे कर्मनि जो फल खाईंदुमि. अच्छा बाबा ठीकु आहे ठीकु आहे. बाबा पोइ मूंखे ॿुधायो न मां तव्हांजी छा सेवा कयां. मां छा खणी अचां जेकर तव्हां मूंखे ॿुधायो बाबा. मां तव्हांजे चरणनि में पई आहियां. चरणनि में वेठी आहे केॾो मज़ो थो अचे. दिलि खे जी, आनंद जी, थो मिले पियो. जी. न मुंहिंजो मतिलबु आहे छो थी कदमनि में वेह. पुट तूं बी. ॿुधायो न बाबा मां तव्हांजी छा शेवा कयां. हिकिड़ो कमु कर. उहो जेको सुबुह सिङर जी मिठाई ठाही आहे न उहा खणी अच. तव्हांखे की ख़बर मां सिङर जी मिठाई ठाही आहे.
पुट तोखे ॿुधायो मां असां अंतर्यामी आहियूं अंतर्यामी खणी थी जानिए अचां बाबा, खणी थी अंतर अचां, घट का खणी थी भाव अचां सिंगर जी मिठाई। ॾिसो केॾी चरी आहे सुञाण ई नथी पई मूंखे मूंखे बि मज़ो थो अचे पियो मस्त मत त शेवा मिले थी पई करे 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 शेवा अची न वञे वरी माई माई कर भलाई माई कम न ईंदे पैसो पाई कर भलाई कर भलाई बाबा बाबा खणी माई आयमि, ने- खणी आयमि मां सिंगर जी मिठाई तव्हांजे लाइ खणी आयमि। खणिया बट खणिया हे वठो कम न ईंदे पैसो माई ॾे मिठाई ही ॾे खाओ, मिठाई खाओ, खाओ। ॾे मिठाई खाओ बाबा, ॿुधायो कीअं ठही आहे इहा मिठाई? कीअं ठही आहे बाबा? वाह वाह ॾाढी मस्त हा, मुंहिंजे न, न, घोट एकदम खे बि वणंदी जबरदस्त। अथव, मुंहिंजे घोट खे बि वणंदी अथव, पर मां ॾींदी कोन आहियांसि हुनखे। ॾाढी वॾी ग़लती कंदी आहे बाबा शुगर अथसि, मिठो ॾिसंदो त ईअं गिग लड़की ईंदी अथसि। ही कहिड़ा अखर थी ॻाल्हाए इहे गिग लड़कंदी अथसि ईअं कोई पंहिंजे घोट लाइ ॻाल्हाईंदो आहे जीअं तूं थी ॻाल्हाए बाबा उहो आहे ई इन लाइक़ु, उनखे छॾोसि तव्हां इहो ॿुधायो न बाबा कि मां तव्हांजे लाइ अॼु छा कयां? मां जेकर छा कयां मूंखे त सम्झ में ई नथो अचे, मूंखे एॾी ख़ुशी रही थी। पुट मूंखे ॿियो कुझु न खपे तूं 5 मिंट मूंसां वेह प्यार सां ॻाल्हाए हा बाबा। मूंखां ॻाल्हाए तूं 5 मिंट मूंखां पुछ मां केरु आहियां मुंहिंजो नालो छा आहे छा नालो आहे तव्हांजो बाबा? वाह, छा नालो आहे ऐं सरनेम? इहो नालो थोरी आहे माईअ मुंहिंजो नालो आहे सोनू सोनथई। सोनू सोनथई। वाह बाबा, छा नालो आहे तव्हांजो ऐं तव्हां छा कंदा आहियो? पुट असां हिमालय ते तपस्याऊं कयूं आहिनि हेॾा साल तपस्या करे करे असां तपस्वी आहियूं अच्छा। तपस्वी थी विया आहियूं त तपस्या करण वारे बाबाउनि जे अॻियां त अप्सराऊं नचंदियूं आहिनि न। बाबा अॼु मां तव्हांखे पंहिंजो नृत्य थी ॾेखारियां पई, अॼु मां तव्हांखे। हीअ माई पाण खे अप्सरा थी सम्झे पई जी बाबा, न न न न छा पई चओ नृत्य पई ॾेखारियां मां तव्हांखे। न बाबा नृत्य न ॾेखार हिन इहे हिते नचंदी स्टेज टुटी पई त हेॾे वॾा वॾा कलाकार आहिनि उहे परफॉर्म कीअं कंदा बसि बसि माई बसि हिकु ॻाल्हि ॿुध मां सम्झियुमि तुंहिंजो भाउ अंतर्यामी जानिए अंतर घट का भाव वाह मां तोखे सुञातो तूं ॾाढी सियाणी आहीं मां तोखे शिष्या थो ठाहियां पियो छा ॻाल्हि था कयो? हा वाह, अॼु त मां धन्य थी वियसि। बाबा मूंखे पंहिंजी शिष्या था ठाहिनि। हलिया मां तुंहिंजे लाइ प्रसाद खणी आयो आहियां प्रसाद ॾियो बाबा ॾियो, ही प्रसाद मुंहिंजे लाइ अमृत खां घटि कान्हे। प्रसाद खाओ हाँ प्रसाद आहे कोई तूं चवंदो आहे केॾो बाबा हे छा आहे? अरे हिकिड़ो मिंट बाबा, हे दॿो छा थियो? ॾिसां, हे दॿो दॿे खे छॾ न दॿे छा आहे हे त उहो ई दॿो आहे जेको मां पंहिंजे घोट खे सुबुह जो नाश्तो विझी ॾिनो हो। हे तव्हां वटि कीअं आयो बाबा? मूंखे कहिड़ी ख़बर आहे तव्हांखे ख़बर कान्हे? हे दॿो तव्हांखे कंहिं ॾिनो तव्हांखे ख़बर कान्हे? अरे मां वेठो हुअमि रस्ते ते हिकु राजा माण्हू आयो दॿो मूंखे ॾिनई उनखां पोइ अंतर ध्यानु थी वियो राजा माण्हू, मुंहिंजो घोट ऐं राजा माण्हू कोन हुयो बाबा, उहो मुंहिंजो चरियो घोट हुयो सोनू। चरियो तुंहिंजो पीउ हा माना चरिया त सभु आहिनि न सभिनी में थोरी थोरी चरिया पवंदी आहे तुंहिंजे बाबा घोट में त छा थियो पोइ हे दॿो तव्हांखे उन ॾिनो हई, हे मां ठाहियो आहे पंहिंजे हथनि सां। तोखे कीअं लॻो सफ़ा बकवास किन। त हुनजो सोचो अथई 10 सालनि खां हो कीअं थो खाए पियो बाबा उन जी शिकिल ॾिसंदी आहे न मूंखे कुझु ठाहिण जी इच्छा ई न थींदी आहे। अहिड़ो मतिलबु छा चवां, अहिड़ो पारूथो वाङणु अथव न मुंहिंजो घोटु, उनखे ॾिसंदी आहियां न जेॾी महिल त मूंखां कोई शइ बि ठहण जहिड़ी बि हूंदी आहे न त उहो ड्रही वेंदी आहे। अहिड़ो चरियो अथव मुंहिंजो घोटु। कीअं थी ॻाल्हाए घोट जे लाइ कीअं थी ॻाल्हाए छा ख़बर अथव बाबा तव्हांखे? अहिड़ो अथव मुंहिंजो घोटु। मां हाणे सभिनी खे ॿुधायो कि कहिड़ो आहे मुंहिंजो घोटु। अञा ॿुधायांव बाबा, जॾहिं मुंहिंजी शादी थी हुई मूंखे चयईं तोखे हनीमून ते धर्मशाला वठी हलंदोमांइ। धर्मशाला त मां त हिल स्टेशन धर्मशाला सम्झी, ख़बर अथव केॾे वठी वियो ॿुधायांव? हो दादर में शिकारपुरी धर्मशाला आहे न, 5 ॾींहं उते रही आयासीं। चई हनीमून था कयूं। त घुमायो मैं न तोखे जू वठी हलियो मैं चौपाटी ते तव्हां घुमायो तव्हां मैं वठी हलियव? तव्हां वठी हलियव? त माना तुंहिंजो घोट वठी वियो न तोखे घुमाइण हा पर इहो सभु तव्हां कीअं था चओ? मुंहिंजो मतिलबु आहे घोट तोखे वठी वियो न शिकारपुरी धर्मशाला में रहां हा त शिकारपुरी ॿियो छा धर्मशाला वठी हलियो न, ऐं अॼु ताईं मूंखे वठी छा ॾिनो अथई? कुझु बि न बाबा, तव्हां मुंहिंजे घोट जूं ॻाल्हियूं त छॾे ॾियो। उहो अहिड़ो बकवास अथव, अहिड़ो घटिया माण्हू अथव न, तव्हांखे मां हुनजे लाइ छा ॿुधायां? कहिड़ा कहिड़ा अखर थी ॻाल्हाए पई तूं हुन लाइ
घटिया ऐं हे तोखे ख़बर न अथई भई हो सोन माण्हू अथई सोन ठिकर आहे ठिकर। ठिकर थी चई भई घोट खे त छा चवांसि मां हुनखे? तव्हांखे कुझु ख़बर आहे तोखे छा ख़बर हुनजी? कोन्हे का वो कोहिनूर अथई हुनखे संभाले रख इज़त ॾींदीअ त इज़त मिलंदे इज़त ॾे हुनखे हुन सां 2 मिंट प्यार सां ॻाल्हाएसि ॿियो छा घुरंदो अथई तोखां लाइक़ आहे प्यार सां ॻाल्हाइण जी? छा कुझु न बाबा, पोइ मां हाणे छा कयां? आख़िर मां छा कयां? पुट अॼु हिते तोखे मां मौक़ो थो ॾियां पियो जेके बि ग़लतियूं कयूं अथई ऐं जेके तूं पंहिंजे घोट खां लिकायूं अथई ॻाल्हियूं उहे हिते हाणे जो हाणे क़बूल कर मां तोखे इन्हनि पापनि खां अॼु मुक्त कंदुमि। बाबा शादी खां पहिरियों वारियूं की शादी खां पोइ वारियूं? शादी खां पहिरियों कहिड़ियूं हुयूं शादी खां पहिरियों कुझु ॿुधाए न कुझु न बाबा। कहिड़ियूं शादी खां न, न, पहिरियों? न, कुझु न मां चवां पई शादी खां पोइ? हा, शादी खां पोइ छा? शादी खां पोइ ॻाल्हि हिकु ॾोहो कयो आहे बाबा। छा हलो ॿुधायांव थी, उहो बि ॿुधायांव थी, खणी थी हे अचां। त मां सुठो त बाबा बणिजी आयो आहियां त ख़बर पवंदी न त हीअ माई त सफ़ासी अलाए छा छा कयो अथई हाणे ख़बर पवंदी अचे त सही। हे वठो बसि हिकु इहा ई ग़लती थी अथव मूंखां बाबा। हे मेकअप किट छो खणी आई आहे? मेकअप किट कान्हे। त छा आहे? हाँ हेॾा पैसा किथां आया तो वटि? पंहिंजे घोट जा ढापे आहिनि। हाँ चयोमांव न चरियो अथव हिकु नंबर जो। जंहिं ॾींहुं तोखे ख़बर शादी न थी पवंदी हुई आहे? न रिसेप्शन जा 8-10 लिफ़ाफ़ा अंदरि करे छॾिया, ख़बर थोरी पयसि तुंहिंजे घोट खे ख़बर न पई? न। ऐं ख़बर अथव मां रोज़ उन खीसे मां हिकु हिकु नोट हणंदी आहियां, उहो बि न ख़बर पवंदी अथसि। ऐं उनखां पोइ हनीमून ते पूरी 10,000 जी गड्डी अंदरि कई, उहो बि न ख़बर पयसि। चोरी तई चोरी या घोर वॾी चोरी? चोरी कान्हे बाबा, घोट जा ई त आहिनि। त ये तूं चोरी कया आहिनि हे तोखे ॾिना कोन अथई घोट? त हाणे करे वरिता आहिनि बाबा। इहे तूं ॾे मूंखे ऐं पंहिंजो प्रायश्चित कर तोखे प्रायश्चित करिणो पवंदो हिन जो। ठीकु आहे, अॼु तव्हां चओ था त मां प्रायश्चित कयां थी। ॿुधायो हलां मां तव्हां सां हिमालय? न एॾियूं ग़लतियूं थोरी कई अथई। वठी हलो न बाबा। अरे मां बाबा थी करे तोखे कीअं वठी हलां? मां न वठी हलंदुमि तोखे। अच्छा बाबा न, मुंहिंजो घोट त वठी हली सघे थो न। सुञाणे वरिते तूं त ईअं हीअ विग पाए, हे झोला टंगे ऐं हीअं मुंहिंजे साम्हूं ईंदव ऐं तव्हांजी हीअ शिकिल मूंखे सुञाण में न ईंदी? थोरे खां रहिजी ये वियो किन यार, जहिड़ी न त शिकिल त ॾिसां एकदम थी। माना सेट हुयो मामलो, सॼो सेट हो। अॼु त माना ख़बर पइजी वञा छा छा कयो अथई तूं। अड़े ॿुधो, इहे जेकी अखियुनि में तव्हां इहे चरियाप अथव ऐं इहे जेका फालतू जा जोक्स हणंदा आहियो न, इन सां सभु ख़बर पवंदी आहे कि हुनजे पुठियां केरु आहे। वॾो बाबा बणिजी आयो आहे मूंखे चरियो करणु। हा हाणे ॿुधो, इहा ग़लती तव्हां खां थी अथव न, त हिकिड़ो कमु कयो, वठी हलो मूंखे हिमालय ते हनीमून कराइण। हनीमून हाणे? हा 10 सालनि खां वरी कबो अथव, अॼुकल्ह ट्रेंड थो हले। ठीकु आहे हलूं था, हाणे कोई टेंशन थोरी आहे। हाणे त ओ माल भरियो पियो आहे। भाई हे मुंहिंजा छा थियो? पैसा। हे कहिड़ा मुंहिंजा- तुंहिंजा पैसा भाई? हे मुंहिंजा अरे पैसा। मुंहिंजा खयां अथई तूं? अड़े तव्हांजा कीअं आहिनि ख़बर पवंदी अथव कढंदी आहियां त। मुंहिंजा पैसा आहिनि इहे? हे कढिया त मुंहिंजा अथई न। हे मुंहिंजी स्किल आहे, स्किल हे जेका माई मां आहे पैसा घोट जा पैसा चोरी करे चई चोरी मुंहिंजी skill आहे। छाजी, ये मायुनि में स्किल हूंदी अथव। आहे न तव्हां सभिनी में इहा स्किल जेकी मूं में आहे। पैसा त मां जमा कया हे आहिनि। कीअं थी सभिनी ते इल्ज़ाम हणे तूं? हाणे ईअं ई अथव ऐं हे पैसा मुंहिंजा आहिनि, इन ते नज़र कोन। हलो निकिरो। अरे। हलो 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 हलो। हीअ त खणी वई पैसा, भॼी वई पैसा खणी करे। त इन ई कॉमेडी सां गॾु असां वापसि था अचूं ऐं बॉलीवुड जा लेजेंड कॉमेडियन जॉनी लीवर जी बि अचनि था पिया। त बिल्कुलु तव्हां कनेक्टेड रहिजो, मिलूं था पिया जल्दी। थैंक यू, जय झूलेलाल।